इसे तख्तवारा जलाल में छिया पाण फरमायो जेकॾहिं मुअलु गिदड़ जबल जे चोटीअ ते नज़र अचे ईअं न सम्झजा त इहो गिदड़ पाण मथे वियो हूंदो पाण कोन वियो हूंदो कंहिं शींहं जो उछलायल हूंदो माना मुरीद केतिरो बि मथे चढ़े उनखे दुआ पंहिंजे मुर्शिद जी हूंदी आहे मुरीद केतिरो बि तरक़ी करे उनजे पुठियां सपोर्ट मुर्शिद जी हूंदी आहे मुरीद केतिरो बि मथे वञे असुल फैद मुर्शिद जो हूंदो आहे वरन मुरीद में कहिड़ी हैसियत ताक़त आहे जो मुजाहिदा तरक़ी करे सघे बहरहाल पीसे उनखे फरमायो त मुअल गिदड़ जबल जे चोटीअ ते हुजे त सम्झ पाण कोन वञी मथे मोह हूंदो कंहिं छीअ उनखे मथे उछलायो हूंदो माना मुरीद केतिरो बि मथे चढ़ी वञे मुर्शिद जे नज़र सां ई वियो हूंदो नारो ईअं न ज़ोरदार नालो इन नारे सां त असां अंग्रेज़नि खे भॼायो बुलंद आवाज़ सां नारो वॼायो इसे तख्तवारन फरमाए साने गाल बुध भलारन जी औलाद पर तो जो अकीदो मट सट थी वियो आहे पाण फरमायो से कड़े खे करियो खूह रे करियो गवर मशहूर आहे कड़े खे पट्टियो बैसा हो तो पीसे रोज़े वारे खलीफे महमूद के पंहिंजे जमात में आंदो पाण फरमायो कड़े खे पट्टियो बैसा हो लटियो बैसा था बस अज का बाद में याद रखजा पीसे जो फरमायो लटियो बैसा था बंद जो थो तो वरी कड़ियो कॾहिं खुलियो ई कोन हुयो जैसे फकीर हूंदा हंद बगलियूं हलंदा आहिनि लथा त को नालो बि वठण वारो कोन हूंदो आहे यादि रखो दरगाह मुबारक जे निज़ाम सां केरु टकर खाइण वारो दरगाह मुबारक जे निज़ाम सां को टकरा में अचण वारो दरगाह मुबारक जे हुकुम सां को साम्हूं थी बीहण वारो जॾहिं साम्हूं ईंदो त पाश थी वेंदो ऐं बि साईं चिटदणी बादशाह जो फरमान बि यादि रखो पाण फरमाईंदा तव्हांखे हलणो आहे त जमात जे उसूल जे मुताबिक़ हलणो आहे वरना जमात तव्हांखे ॿाहिरि कढी फिटो करे छॾींदी ताकि तव्हांजो मर्ज़ ॿियनि खे न लॻे ऐं हीअ जमात हमेशह मर्ज़ खां पाक हुजे ताकि हिन में को बि जो मर्ज पैदा थे न को वरी खरी खराब इरादे जो फसाद को हिन में पैदा थे अगर केरु कंदो तो जमात जो निसाब अहिड़ो उनखे पाण खां कटे छॾींदी अगर कंहिं उज़वे जे अंदर कैंसर लॻंदो आहे कंहिं उज़वे में कैंसर लॻंदो आहे त उन उज़वे खे कटियो वेंदो आहे ताकि उन कैंसर जा जरासीम बकाया जिस्म में न अचनि त जीअं बाक़ी जिस्म खे ख़राब न कनि अगर केरु ख़राब थींदो उनखे जमात खणी पाण खां उछलाए छॾींदी ऐं पंहिंजी अक़ीदत पंहिंजे मुर्शिद सां हमेशह क़ाइम करे बुलंद आवाज़ सां नारो विलायो जो लॻायो भत जी देग ते न मरो बोड़ पलाव परावा न ॾिसो पीसे रोज़े वारा फरमाईंदा मां जेकॾहिं चाहियां त हिन जमात खे बोड़ पलाव सभु कुझु खाराए थो सघां लेकिन हिननि खे फैज़ न मिलंदो हिननि खे फैज़ मिलंदो त उहो हिन लंगर में मिलंदो वॾनि पेटनि वारा पिया होटलनि ते भॼंदा फ़क़ीर पिया लंगर ते ईंदा ऐं माशाअल्लाह फैज़ में फ़क़ीरनि वटि बाक़ी त पिया आहिस्ता आहिस्ता हलंदा को अॼु त को सुभाणे इंशाअल्लाह रोज़े वारे जी क़यामत दरगाह क़यामत ताईं शाद आबाद कंहिंजे ॿिए पेश न पवंदा सो कंहिं ॿिए पेश न पवंदा सो नारे विलायत भेजो पगार
नारे विलायत भेजो पगारा चमंदा प्या चमंदा से कहीं भेजे पेश न पवंदा से अकीदत में सच्चा थी रहूं खुदा मुनाफिकत खां बचाए अल्लाह अंदर जे पलीतीअ खां बचाए खुदा अंदर जे खिबासत खां बचाए जेका दामन रोदे धणीअ जी रबर जी वर्ती आहे अॻे त तव्हांखे ख़बर आहे जमात जे लाइ सभ खां वधीक अहम जेको मसइलो हूंदो उहो दरगाह जे मुरीदीअ जी निस्बत हूंदी हुनखे जो पाण खे मोतबरी आई त पी साईं अहिड़ो जो बंदि कयोसि पाण हल पटियो बि असां हो त हाणे लटियूं बि था बंदि जो थियो त बंदि थियो पी साईं तख़्त वारे जो ज़मानो पी साईं माफ़ी धणीअ जो ज़मानो पी साईं कोट धणीअ जो ज़मानो पी साईं सूर्य बादशाह जे ज़माने में उन्हनि कोशिशि कई हुई उनजे पोयरनि त कंहिं तरीक़े सां माफ़ी मिले पर पी साईं सूर्य बादशाह न करे छॾी पाण फरमायो जंहिंखे तख़्त वारे लटे वियो आहे सूर्य बादशाह हुनखे कोन पटे बंदि आहे त बसि बंदि रहंदो पर सखियुनि जो सरदार जॾहिं पी साईं छिट धणी बादशाह आया माफ़ी जा ऐलान तोखे बि माफ़ तोखे बि माफ़ तोखे माफ़ ॼाम खे माफ़ सजरान शिकायत खई से असांखे वॼू हिनखे अज़ियत हुयूं पाण फरमायूं मूं बि माफ़ करे छॾियो तव्हां बि जमात माफ़ करे छॾियो पीसे लाड़ जे सफ़र में आया त हुन पोयनि उन टाइम ते जेको हो हुन पंहिंजी दस्तार लाइ पीसे जे कदमनि मुबारक में रखी पाण हुनखे ॿाह खां मथे करे पाण फरमायो घबरायो न तव्हां हिते बि असांजा आहियो त हशर में बि तव्हां असांजा चइनि गादियुनि जो ज़मानो पीसे माफ़ी धणी जो ज़मानो तख़्त वारे जो ज़मानो त थियो पीसे माफ़ी धणी जो ज़मानो ॿ पीसे कोट धणी जो ज़मानो टे पीसे सूर्य बादशाह जो ज़मानो चइनि गादियुनि जो ज़मानो बिल्कुलु हुनजो रस्तो बंदि कयो वियो सिर्फ़ु इन जे करे जो हुन में थोरी इहा जंज गाई त हाणे असां को मथे थी विया दरगाह खां अबा दरगाह खां केरु कोन मथे थींदो मुरीद कीअं थो मुर्शिद खां मथे थी सघे इहो त सवाल ई कोन थो पैदा थी सघे पर जेकॾहिं कंहिंजे अंदर में अहिड़ी का ख़िबासत ऐं पलीती आई त उहे पाश थी वेंदा रोज़ो धणे जी दरगाह कल्ह बि आबाद हुई अॼु बि आबाद आहे त क़यामत ताईं आबाद आहे पंहिंजे सुफ़र जे अंदर इत्तिहाद बरक़रार हुजे यूनिटी बरक़रार हुजे गैरनि खे पंहिंजे मथां न खिलायो नमाज़ 5 वक़्त रोज़े वारे रज़ी अल्लाह ताला नो पीसे छद धणी बादशाह फरमायो तव्हांजे मथां नमाज़ अल्लाह जो फर्ज़ आहे अदा करणी आहे ज़िक्र सिलसिले मुबारक जो फर्ज़ आहे उहो बि अदा करणो आहे ऐं जमात पाण में रस मस्ती करो उहा मुर्शिद जी तलक़ीन आहे दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो प्यारी जमात सगोरी हाणे दुरूद शरीफ पढ़ो ये इब्तिदाई तौर ते मां वरी अर्ज़ कयो आहे हाणे आयत जो तर्जुमो पढ़ी मौज़ू जे मुताबिक़ सां थोरो मां ॻाल्हाईंदुसि उन खां बाद में इजाज़त दुरूद पढ़ो सल्लल्लाहु